अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे। उम्मीद कयूं था तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों ही मुंहिंजो जेको आउं व्लॉग कयां पियो, सिंधी में व्लॉग कयां पियो। हाणे मूंखे सम्झ में कोन थो अचे ही व्लॉग अव्हांखे कीअं लॻंदो, तुमसे ना हो पाएगा। छो त 4-5 आउं जेको वीडियो ठाहिया आहिनि से आउं उर्दू में ठाहिया आहिनि। हाणे जेके हीअ आउं वीडियो ठाहियां पियो आउं सिंधी में ठाहियां पियो। त अव्हां भाइरनि खे, सिंधी भाइरनि खे रिक्वेस्ट इहो आहे त दरख़्वास्त थो कयां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा। ऐं जेके मुंहिंजी वीडियो ॾिसनि पिया उहो कमेंट में पंहिंजी ॻाल्हि सां ज़रूरु मूंखे आगाह करनि त अवां मां केरु सिंधी आहे केरु उर्दू आहे। हीअं त पाण पाकिस्तान में जो त पाण सभु भाइर आहियूं, हिकु ई आहियूं, हिकु ई क़ौम जा आहियूं, हिकु ई मुल्क जा आहियूं। ऐं जेको सिंधी आहे उहो मूंखे कमेंट करे त भाउ आउं सिंधी आहियां, कहिड़े शहर में आहियां, उहो पंहिंजो कमेंट करे। ऐं जेको पंहिंजा उर्दू भाइर आहिनि, उर्दू ॻाल्हाइनि था, उहो मूंखे इहे मैंशन करे ॿुधाइनि त लाइक करे या कमेंट करे मूंखे ॿुधाए था सघनि त असां उर्दू आहियूं। ऐं जेको आउं हीअ वीडियो ठाहियां पियो, अव्हांखे ख़बर कोन्हे हिते बरसाति बि हले पई, हल्की हल्की जेको न रिमझिम आहे, बूंदाबारी हले पई। त सोचियो आउं जो मौसम बि सुठो आहे ऐं बहितर आहे, ऐं छो न आउं व्लॉग वग़ैरह हिकिड़ो वीडियो शूट कयां। वेठो हुउसि मां पंहिंजे मूड में वेठो हुउसि, ऐं सोचियो छो न हिकिड़ो व्लॉग मां ठाहे वठां। तव्हां ॾिसी सघो था हल्को हिन पासे ॿनी वग़ैरह आहिनि ऐं साइड में तव्हांखे ॾिसो वाटर वग़ैरह नज़र पियो अचे। छो त आउं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितो पिया, मुंहिंजो घर बि ॾिसो पिया कुंड ते आहे, त इन जी वजह खां आउं थोरो वाटर जे कप ते अची वेही ऐं ॾिसी वीडियो ठाहियां पियो। चप्पल ॾिसो पिया, गाह ॾिसो पिया ऐं साफ़ु सुथरी पाणी लश पियो। दिलि ईअं चए पियो वहिचूं, बसि वहिचूं कोन था, बसि दिलि इहो पियो चए जो वीडियो ठाहियां ऐं अपलोड करे अहिड़ा पंहिंजे चैनल ते। बसि दरख़्वास्त इहो आहे दोस्तनि खे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा। त मिलूं था ॿिए कंहिं वीडियो में, जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।